कुरान मुक़द्दसी सूरत अन-नहल जी आयत नंबर 36 का तिलावत है। पहिरें आयतन में अल्लाह तबारक व तआला मुशरिकन जी इन ॻाल्हि खे वाज़े फरमायो त मुशरिकन चयो त जेकॾहिं रब घुरे हा त असां अल्लाह जी ज़ात सां शिरक न कयूं हा। त उन जे मुक़ाबले में अल्लाह पाक उन्हनि जी इन ॻाल्हि खे रद्द करणु फरमायो। फरमाई त इहो को दलील आहे छा त जेकॾहिं अल्लाह तबारक व तआला जी मशीयत ते तव्हां रखो हा त पोइ अल्लाह पाक ये कुरान मुक़द्दस छो नाज़िल फरमायो। प्यारे हबीब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे अल्लाह पाक छो मोकिलणु फरमायो। ऐं उन सां अलावा वॾी ॻाल्हि इहा त अल्लाह तबारक व तआला भला इंसान खे अकुल छो ॾियणु फरमायो। इंसान दुनिया जे मामलनि जे अंदरि सही ॻाल्हि ऐं ग़लति ॻाल्हि खे सम्झे थो ऐं उते तक़दीर ते नथो रखे त भला मूंखे जेको हिसो मिलणो हूंदो त मिलंदो, मां घर सुम्ही पवां। उते त इंसान पंहिंजे अकुल जे मुताबिक़ हिक खां ॿी वरी ॿीअ खां टीं वेठो थो तरकीबूं इस्तेमालु करे। जेकॾहिं कंहिंखे रोज़गार में हिकिड़े रोज़गार में घटिताई आहे त उहो वरी को ॿियो रोज़गार तलाश करे को न को बहानो करे पंहिंजे रिस्क जो बंदोबस्तु करे थो पियो इंसान। फरमाई त जॾहिं दुनिया जे हिन मामले जे अंदरि तव्हां इहो अकुल हलायो था त अल्लाह इहा ई शइ त अकुल वारी ॾिनी जंहिं अकुल जे करे इंसान रब खे सुञाणींदो, पंहिंजे हक़ीक़ी महबूद खे सुञाणींदो ऐं इन शइ जो फ़ैसिलो कंदो त इबादत जे लाइक़ु अकेलो अल्लाह आहे, अल्लाह सां गॾु कोई शरीक न आहे। फरमाई जेकॾहिं इंसान जी इहा ॻाल्हि तसवुरु कई वञे त बाबा अल्लाह चाहे हा त मूंखे गुनाह खां रोके हा, जीअं मूं अॻु में बि अर्ज़ु कयुमि त पोइ त को गुनाह ई न रहंदो न। पोइ त जेको इंसान जेका बुराई करे थो माना अल्लाह जी मर्ज़ी सां करे थो। अल्लाह पाक जी मर्ज़ीअ सां इंसान खे अल्लाह इजाज़त ॾिनी ऐं रब उनखे ॿई ताक़तूं ॾिनई। नेकी करण जी ताक़त बि अल्लाह ॾिनी, बुराई करण जी ताक़त बि अल्लाह ॾिनी ऐं उन नेकीअ जो रस्तो बि ॿुधायो अल्लाह क़ुरान में ऐं बुराई जो रस्तो बि ॿुधायो अल्लाह क़ुरान में। हेॾा रहमान वारो रस्तो बि ॿुधाई, हेॾा शैतान वारो रस्तो बि ॿुधाई। हाणे ॿिन्ही रस्तनि जे ॿुधाइण खां बाद में अल्लाह इंसान खे इख़्तियार ॾिनो ताकी इंसान पंहिंजे इख़्तियार सां जन्नत कमाए, पंहिंजे इख़्तियार सां जहन्नम में वञी करे किरे, ताकी सुभाणे इंसान इहो न चवे त मूंखे रब पंहिंजी मर्ज़ी सां छिके करे जहन्नम में उछलायो। अल्लाह पाक खे इहा क़ौम पैदाई इन जे करे करणी हुई ताकी रब साईं इख़्तियार सां अल्लाह पंहिंजी इबादत ॾिसी सघे ऐं सम्झो त इख़्तियार सां जेको नाफ़रमानी करे त वरी हुनखे सज़ा मिली सघे। अल्लाह पाक इख़्तियार जी ताक़त इंसान खे ॾियणु फरमाए, अकुल ॾिनई न इंसान खे। हाणे इन जो मतिलबु जीअं को माण्हू ख़ुदा न ख़ास्ता ख़ुदकशी करे, हाणे उहो इहो दलील ठाहे बीह रहे त बाबा मुंहिंजो मौत इन वक़्तु लिखियलु इन वक़्तु थियणो हुयो, लिखियलु इन वक़्तु हुयो, पर तोखे कहिड़ी ख़बर त इन वक़्तु मौत थियणो हो, तो वञी बिजली में हथु ॾिनो या वञी पंहिंजो पाण खे गाॾी जे साम्हूं ॾिनई। केतिरा ई बेवकूफ़ ख़ुदकशी कंहिं पंहिंजो पाण खे रेल जे हेठां ॾिनो, तोखे कहिड़ी ख़बर त अल्लाह तुंहिंजो वक़्तु इन वक़्तु में लिखियो हुयो। अल्लाह पाक त तुंहिंजे अकुल जे मथां इंसान जा फ़ैसिला रखणु फरमाया। रब पंहिंजे कुदरत जो हिसाब त पाण कंदो, पर इंसान खे अल्लाह पाक त इहो जेको अकुल ॾिनो त उनजे मुताबिक़ सोचे न इंसान। सो क़ुरान फरमायो हा जॾहिं इहा ॻाल्हि हली अल्लाह जा पैगंबर जेके आहिनि उहे ग़मगीन थींदा हुआ, परेशान थींदा हुआ। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे मथां मके में आज़माइशूं आयूं त साईं जन जो चाचो जेको हुयो अबू तालिब, त उन जेको आहे साईं जन जो वॾो साथ ॾिनो, मुहसिन नबूवत हुयो, इन में को शक न आहे। हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन जो वालिद साहिबु मुहसिन नबूवत हुयो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मुहसिन हुयो, पर ईमान न आंदई। ईमान न आणण जे करे अल्लाह प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तमन्ना खे बि ख़त्म करे रब पंहिंजो फ़ैसिलो हलाए करे उन जे लाइ जहन्नम जो फ़ैसिलो करणु फरमायो। रिवायत में अचे थो जॾहिं अबू तालिब जे वफ़ात जो वक़्तु आयो, हेॾा जेके आहिनि उनजा काफ़िर जेके उनजा दोस्त आहिनि कंपनी उहे अची करे वेठा, हेॾा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन आया ऐं साईं जन उनजे मथां कलमो पेश करणु फरमायो। फरमाई मुंहिंजा चाचा मुंहिंजे कन में तूं कलमो पढ़ो, क़यामत जॾहिं मां अल्लाह वटि गवाही ॾींदुसि त साईं मुंहिंजे चाचे मुंहिंजे कन में कलमो पढ़ियो हुयो ताकी आख़िरत तुंहिंजी जेका आहे सुहिणी थी वञे। पर ईमान न आंदे कम भला हुयसि, पर ईमान न आंदे अल्लाह तबारक व तआला फ़ैसिलो उनजो बि बेईमान जी लिस्ट में लिखाइणु फरमायो। त हाणे उन में
अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे हिकिड़ो ग़म त थियो, ॾुख त थियो। साईं जन जी तमन्ना मुबारक त हुई त जेकर मुंहिंजो चाचो आख़िरत वारी ज़िंदगी जेका हुनजी सुहिणी थी वञे, जीअं अवां असां मां हर कंहिं इंसान जी तमन्ना आहे त अल्लाह पाक असांखे ईमान जी हालत में मौत ॾे, पंहिंजी रज़ा जी सूरत में मौत ॾे, ऐं रब पाक जेको आहे पूरी काइनात जे अंदरि जेके काफ़िर आहिनि उन्हनि खे रब साईं हिदायत जी तौफ़ीक़ अता फरमाए। ऐं दीनदार खे सभ खां वॾी गणती इन शइ जी हुजणु घुरिजे, बजाए हिन जे जो इंसानु जेको आहे मौत खां डिॼंदो हुते। जीअं हाणे हिन मुसीबत वारी हालत में असां वटि इंसानियत जेका आहे ॿिनि हिसनि में विराइजी वई। हिकिड़ा उहे माण्हू जेके एहतियात जे पोयां एतिरो लॻी पिया जो पंहिंजी ज़िंदगी वारा मामूलात ई ख़तमु करे छॾियो, ऐं ॿियनि वरी एहतियात खे एतिरो सम्झो त उनजो ज़रूरत ई महसूसु न कई, जो उन्हनि जेको आहे कंहिं बि क़िस्म जो न एहतियात कयो, न सफ़ाई जो एहतमाम कयो, न वरी कंहिं शइ जो एहतमाम कयो। ॿई जेके इंताऊं आहिनि इहे ॿई इंताऊं ख़राबु आहिनि। मुस्लमान खे अल्लाह पाक अदल जो हुकुम फरमाए, अवां पंहिंजी सफ़ाई जे अंदरि बि महिनत कंदा, अवां एहतियात बि कंदा, पर जिते ज़रूरत वारी शइ हुजे, ज़रूरत वारी जीअं नमाज़ बाजमात जेका इहा ज़रूरत वारी शइ आहे, माण्हू जेको आहे पाण में हिक ॿिए सां उथणु वेहणु जेको इंसान जो ज़रूरी जेको उथणु वेहणु आहे, पंहिंजे बच्चनि जी ख़िदमत करे थो, पंहिंजे बच्चनि खे पाण खणे थो, उन्हनि खे जेको आहे खाधो खाराए थो, उन्हनि जी ख़िदमत करे थो, घर जा केतिरा ई कम आहिनि, इहे ज़रूरत वारियूं शयूं आहिनि। इहे ज़रूरत वारियूं शयूं वरी न एहतियात जे करे छॾिबियूं कोन, ग़ैर ज़रूरी शयूं छॾे ॾिबियूं। सो अहिड़ी तरह दुनिया जेको आहे हुन बीमारी खां बचण जो एहतियात त करे थी, पर असां वटि सोच जेका आहे साॻी आहे काफ़रनि वारी। त बाबा ख़ुदा न ख़ास्ता हाणे हिन वक़्त में पूरी दुनिया जे अंदरि 11,000 माण्हू जेके आहिनि कोरोना वायरस जे करे मरी चुका आहिनि। ऐं अल्लाह साईं माफ़ फरमाए जेके इहे काफ़िर मुल्क आहिनि न, उते त वरी जेके माण्हू वफ़ात कनि था, मरनि था इन वायरस जे करे, उन्हनि जा लाश जेको आहे इन बिजली वारी भठियुनि में विझी करे साड़े करे बाहि ॾेई ऐं उन्हनि खे ख़तमु था करे छॾनि। उनखे सम्झो त पूरण ऐं दफ़नाइण जो वक़्तु ई न। अल्लाह साईं माफ़ करे, इहा वॾी तकलीफ़ वॾी आज़माइश आहे। रब खां दुआ आहे त अल्लाह पाक सॼी इंसान ज़ात खे इन मुसीबत खां आज़ादु फरमाए। सो इन बीमारी खे माण्हू हल्को न वठे, बीमारी खां माण्हू एहतियात करे, पर अल्लाह ते तवक्कुल बि वरी एतिरो हुजे जो पंहिंजे, छो त एहतियात जे बावजूद बि त बीमारी लॻी सघे थी न। अल्लाह साईं रहम फरमाए, एहतियात जे बावजूद बि बीमारी लॻी सघे थी। काइनात जे अंदरि एहतियात का बि अहिड़ी शइ न आहे जेका अल्लाह जे हुकुम खे रोके ॾेखारे। रब जो हुकुम अचिणो हूंदो त उहो अची वेंदो। सो मुंहिंजा दोस्त, मूं अर्ज़ु कयमि त हाणे दुनिया जेका हिन बीमारी खां एहतियात त करे थी, पर जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता 11,000 माण्हू हिन बीमारी जे करे वफ़ात करे चुका। हूअं बि इंसानु दुनिया जे तख़्ते ते वफ़ात करे थो, पर हिकिड़े हादसे जे तहत इंसानु वफ़ात करे त इहो बि त हिकिड़ो ॾुख जहिड़ी ॻाल्हि आहे त उन वक़्त में इंसानु हितां जो गणती त करे, फ़िक्र करे थो, पर आख़िरत जी गणती ऐं फ़िक्र केरु कंदो? इहो त उहो ई कमु थियो न त काफ़िर बि जेके आहिनि आख़िरत जे लाइ कसम खणंदा हुआ त आख़िरत में असांजो हिसाब किताब थींदो ई कोन। मुस्लमान बि ॼण त बेहिस लॻो पियो आहे आख़िरत जे मामले में, त इहो त हुनजे लाइ वॾी दुश्मनी आहे। दुनिया जे अंदरि इंसानु अल्लाह साईं रहम करे तकलीफ़ में, मुसीबत में या कंहिं आज़माइश में गुज़ारे करे उनजे मथां मौत अची वियो, बिल आख़िर उनजे मथां मौत आख़िरी स्टेज आहे दुनिया जी। आख़िरत में हलंदो त उते जेको हिसाब किताब ॾींदो, उते हिसाब किताब कहिड़े हिसाब सां ॾींदो? त अहिड़े नमूने सां ईमान वारो उन आख़िरत वारे सफ़र जो बि फ़िक्र करे, अल्लाह पाक खां ईमान जी हालत में, तक़वा जी हालत में रब खां मौत घुरे। इहो तक़वा ईमान जी हालत में मौत अची वियो न, अल्लाह पाक राज़ी थी वियो त आख़िरत वारा कम सभु सवला थी पवंदा इंशाअल्लाह। सो क़ुरान फरमायो त हाणे अल्लाह जे नबियनि खे गणती त आहे न, जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे, साईं जन खे गणती थी त मुंहिंजो चाचो जेको आहे बग़ैर कलमे जे हलियो वियो, ऐं साईं जन जे चाचे जेको आहे बग़ैर कलमे जे। हाणे इहो जेको आहे दुनिया जे अंदरि उन्हनि जो बि इहो ई ख़्यालु हुयो त इख़्तरतुन नार अलल आर, साईं जन उन्हनि जे मथां कलमो पेश कयो। पर दुनिया जे अंदरि जीअं थींदो आहे न त माण्हू छा चवंदा या फ़लाणा छा सोचींदा, इन जे करे अल्लाह जा बाना तूं दुनिया खे छॾियूं आख़िरत में थो वञे। हाणे दुनिया वारा नियापा तोखे आख़िरत में पुॼंदा छा भला क़ब्र में? पर इंसान जी बेइज़्ज़ती ॾिसो, चवे थो त पोइ हिते माण्हू छा चवंदा त आख़िरत में इन मुहम्मद जे दीन ते कलमो पढ़ी करे मुस्लमान थी वियो, माण्हू ताना ॾींदा। इन जे करे मूंखे इहो दुनिया वारनि जो आर पसंदि न आहे, हा जहन्नम जी बाहि भली पसंदि आहे। अॼुकल्ह बि इंसान जेको आहे न, माण्हू छा चवंदा जे करे इंसान सॼी ज़िंदगी तबाह थो करे। चतनि वारा कपिड़ा अॼु माण्हू ग़रीब बि न पाईंदो, छाजे करे माण्हू छा चवंदा। अॻ में जेकॾहिं अवां कपिड़ा पंहिंजा इस्तेमालु करे कंहिं ग़रीब खे ॾींदव न त ग़रीब ख़ुशीअ सां वठंदो, दुआऊं ॾींदो त अलाह तोखे वधाए, मूंखे पाइण जे लाइ जोड़ो कोन हुयो। पर अॼुकल्ह जेकॾहिं तव्हां पातल जोड़ो कंहिं ग़रीब खे ॾींदव न, उहो बि कोन वठंदो।
माना अहिड़े क़िस्म जी मस्ती थी वई आहे इंसानियत खे, पोइ बि इंसानियत खे शुकुरु कोन्हे। अॻे असां नंढा हूंदा हुआसीं त ॻोठु वेंदा हुआसीं त सफ़र कंदा हुआसीं न, त सफ़र जे करे कॾहिं कॾहिं जेको आहे पेर में मोच अची वेंदी, पेर मुड़ी पवंदो हो, रस्तो न हमवार हुजण जे करे पेर मुड़ी पवंदो, मोच अची वेंदी, केतिरा ई ॾींहं हुन तकलीफ़ जे अंदरि लोड़ींदा हुआसीं। ऐं अॼु जेको आहे गाॾियुनि ते घुमूं था, मोटरसाइकिलुनि ते घुमूं था, तॾहिं बि शुकुरु न आहे, अञा ना शुक्रिया, अञा चवंदा असां ग़रीब आहियूं। अॻ में तव्हांखे यादि आहे त इहो अॼु खां 20 साल अॻ में कंहिं वटि जेको आहे मोटरसाइकिल बि कंहिं मुश्किल सां कंहिं वटि हूंदी हुई, न त माण्हू इहो साइकिलुनि ते गॾा गाॾियुनि ते सफ़र कंदा, तॾहिं बि शुकुरु कंदा रब जी ज़ात जो, जेका तव्हां हाल हाल वठंदव अहिड़ो चवंदो अलाह जो अहसान आहे, उनजी दिलि ई ख़ुशि थी वेंदी इंसान जी। पर अॼु गाॾियूं लॻियूं पियूं आहिनि, कारियूं लॻियूं पियूं आहिनि, हर क़िस्म जी सहूलियत लॻी पई आहे। अॼु इंसानु ज़मीन ते पेर नथो रखे, रोड रस्ता लॻा पिया आहिनि। उन्हनि यकीन ॼाणो, इहा अल्लाह तबारक व तआला जी नेमत यादि करे रखे, मां ॻोड़ा निकिरी आया त रब इंसान जेको आहे कहिड़ी हालत में हूंदो हुयो, उन वक़्त में बि इंसान जी उहा ई हालत। अॼु इंसान जे मथां केतिरियूं नेमतूं तो नाज़िल करे छॾियूं, पर अॼु बि इंसान नाशुक्री जी हालत में ज़िंदगी गुज़ारे त पोइ रब नाराज़ न थी रहियो, छा थिए? अहिड़ियूं केतिरियूं तव्हां नेमतूं दुनिया जे अंदरि ॾिसी सघो था। अॻ में जेके सहूलियतूं मुयसरु न हुयूं, अॼोके वक़्त में ग़रीब खां ग़रीब इंसान खे उहे सहूलियतूं मुयसरु आहिनि। जीअं मां तव्हांखे मिसाल ॾिनो त टतनि वारो जोड़ो त पंहिंजी जाइ ते, पर तव्हां जेकर पातल जोड़ो बि कंहिं मिसकीन खे ॾींदा न, कोन वठंदो तव्हां। मिसकीन खे बि नओं जोड़ो खपे, जंहिंजे लाइ सिलाई बि खपे, त हुनखां नओं जोड़ो सिबराए, माना मिसकीनी न थी न इहा। सो अल्लाह तबारक व तआला, सो इहो आहे इंसान जो जेको आहे नफ़्स दुनिया जे तख़्ते ते, इहो आहे इंसान जो आर, जंहिंजे करे इंसान चवंदो माण्हू छा चवंदा। होॾां जेका इंसान जी हालत इहा हुजे, भली इंसान जी गैरत वञे, भली इंसान जो घर जे अंदरि तबाही लॻी पई हुजे, पर चवंदा माण्हू छा चवंदा आहिनि। माण्हू छा चवण जे करे इंसान पंहिंजी ज़िंदगी सॼी तबाह करे वेठो आहे। असुल इन तकबुर असांजी ज़िंदगी खे तमामु घणो ख़राबु करे छॾियो आहे। वरना जेतिरी आजिज़ी इंसान जे अंदरि हुजे न, त पोइ चतनि वारनि कपिड़नि जे पाइण में बि हरज न हुजणु घुरिजे, छो त इन्हनि सहाबा किराम जेको आहे चतनि वारा कपिड़ा पाता आहिनि, इन्हनि असांखे सबक़ु ॾिनो। अलाह इज़त ॾियणी हुई त उन्हनि खे बि रब सां इज़त ॾियणु फरमाई। इन्हनि पुराणनि फाटल कपिड़नि में ख़िलाफ़त करे विया, वक़्त जा हुक्मरान बणिजी विया। अॼु अवां असां जॾहिं उन्हनि जो नालो था वठूं था, रज़ी अल्लाह अन्हु मरज़वान चवंदा, माना रब उन्हनि खां राज़ी थियो, अलाह उन्हनि खां राज़ी थियो, उहे अलाह खां राज़ी थी विया। इहा अलाह पाक जो एहसान आहे। सो क़ुरान फरमायो, वलक़द बअसना फी कुल्लि उम्मतिन रसूलन, साईं असां रसूलनि खे सिर्फ़ु इन जे करे न आहियूं मोकिलींदा त रसूल कंहिंखां ज़बरदस्ती ईमान आणाइनि। हिन वक़्तु बि जेको आहे इहो मुस्लमाननि जो क़ुरान जो जेको नज़रियो आहे न, कंहिंखे ज़बरदस्ती मुस्लमान बनाइण जो आहे ई कोन। तरग़ीब उनखे ॾेई सघे थो, माण्हू उनखे दावत ॾींदो, उनखे ईमान जा जज़्बा ॿुधाईंदो, ईमान जो शौक़ु ॿुधाईंदो। ज़बरदस्ती ईमान जे लाइ कंहिंखे बि छिके करे नथो खाए जे करे, छो त ज़बरदस्ती और ईमान क़बूल ई न आहे। इहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इन क़ुरान वारनि जे मथां, मुस्लमाननि जे मथां इल्ज़ाम आहे त हीअ जेके न असांजे मज़हब वारनि खे ज़बरदस्ती मुस्लमान बनाईंदा आहिनि। इस्लाम जे अंदरि ज़बरदस्ती इस्लाम जो तसवुर ई कोन्हे, ज़बरदस्ती वारो इस्लाम क़बूल ई कोन्हे। छो त इस्लाम उहो क़बूल आहे जेको दिलि सां माण्हू ईमान सां कलमो पढ़े, ऐं कलमो उहो क़ाबिल क़बूल आहे जेको दिलि सां हुजे। दिलि जे राज़नि खे त अलाह थो ॼाणे, इंसान हिकिड़ी ख़बर। सो फरमाई त नबियनि जो कमु सिर्फ़ु इहो आहे त नबीअ जेके आहिनि असांजी तबलीग कंदा, असांजो प्रोग्राम पहुचाईंदा, बाक़ी हिदायत ॾियणु मुंहिंजे रब जे हथ में आहे। केतिरा ई अहिड़ा आहिनि जिन खे अलाह हिदायत ॾिनी, केतिरा अहिड़ा आहिनि जेके पंहिंजी गुमराही जे मथां मज़बूत थी करे बीह रहिया। फरमाई त तव्हां दुनिया जे अंदरि कूड़नि जो जेकॾहिं हशर ॾिसणो हुजे, दुनिया में सैर कयो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी हिन क़ौम वारनि अलाह जो इनकार कयो, रब हुननि खे कहिड़ो अज़ाब ॾेई करे ख़तमु कयो। इन तहरिस अला हुदाहुम, फरमाई त जेकॾहिं तव्हां हिर्स कंदव, जेकॾहिं तव्हां इहा तमन्ना रखो था उन्हनि जी हिदायत ते, फ़इन अल्लाह ला यहदी मन युदिल्लु, फरमाई त अल्लाह तबारक व तआला जेको गुमराह आहे उनखे हिदायत नथो करे। वमा लहुम मिन नासिरीन, ऐं गुमराहनि खे रब साईं मदद कंदड़ बि न आहे। मतिलबु रब न चाहींदो त उनखे हिदायत न मिलंदी, रब चाहींदो त उनखे हिदायत मिली वेंदी। वक़समु बिल्लाहि जहद ईमाने, हिकिड़े साहिबीअ हिकिड़े काफ़िर जे साम्हूं जॾहिं अहिड़े क़िस्म जा वाक़िआ ज़िक्र कया, असांखे मौत अचिणो आहे, मौत बरहक आहे, मुस्लमान दुआ घुरे त अलाह ईमान जी हालत में शहादत वारो मौत नसीब फरमाए। ऐं इन मुसीबत में जेका हले थी, इन में जेकॾहिं मुस्लमान वफ़ात करे वञे थो न ईमान वारो, इनखे ॼण त अलाह पाक शहादत जो मौत नसीब थो फरमाए। सो ईमान वारे जे लाइ त ॿई ज़िंदगी जेके आहिनि ॼण त जन्नत ई जन्नत आहे। त फ़िकिर कहिड़ी ॻाल्हि जो, एहतियात कबो, बीमारी जो इलाजु कबो, हर शइ कबी, पर ईअं थोरी आहे त माण्हू पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि ई मरी वञे। इहा हालत इंसान पाण सां न कंदो। त जॾहिं मौत जी ॻाल्हियूं न कयूं साहिबी हुन जे साम्हूं, त
त उन वठी करे कसम खणणु शुरू कया कयईं कसम आहिनि त इहे शयूं त कंहिं कम जूं ई कोन्हनि इहे शयूं आहिनि ई कोन मौत खां बाद में उथणु आहे ई कोन अल्लाह हुनखे बयानु फरमायो फरमाईं त वाक़समु बिल्लाहि जहद ईमानिहिम इहे कसम खणनि था अल्लाह तबारक व तआला जो इहे वरी शद मद सां कसम खणनि था त अल्लाह पाक मरण खां बाद में वरी न उथारींदो भला हाओ वादन अलैहि हक़न अल्लाह जो वाइदो सचो आहे क़ुरान फरमायो रब जो वाइदो सचो आहे इन वाइदे सचे जो यकीन क़ुरान ॾियारियो फरमाईं त मौत खां बाद में तव्हां सभिनीनि खे वरी उथारणो आहे जीअं तव्हांजी ज़िंदगी यकीनी आहे न हिन वक़्त में तव्हां हयात आहियो अवां पंहिंजो पाण खे ॾिसो त तव्हां हयात आहियो पर अल्लाह ते इहो यकीन रखो त इन खां वधीक इहा यकीनी ॻाल्हि आहे त इन हयाती खां वधीक अल्लाह आख़िरत में इंसान खां पुछा कंदो फरमाईं त ला यबअसुल्लाहु मन यमूत बला वादन अलैहि हक़्क़ा हाओ अल्लाह जो वाइदो सचो आहे वलाकिन अक्सर अन्नास ला यअलमून लेकिन अक्सर माण्हू जेके नथा ॼाणनि लियुबय्यिन लहुम अलज़ी यख़्तलिफ़ून फ़ीह फरमाईं ताकि अल्लाह पाक ये वाइदा इन जे करे ज़िक्र फरमाया ऐं क़यामत जे ॾींहं खे क़ाइमु करणु इन जे लाइ बि ज़रूरी आहे ताकि अल्लाह उन्हनि खे वाइखो करे ज़ाहिर करे जेके इख़्तिलाफ़ रखनि था क़यामत जे ॾींहुं वरी उथण में अल्लाह इन जे करे बि अदालत लॻाईंदो ताकि उन्हनि खे ख़बर पवे त हाओ जंहिं ॾींहं जो इनकार कंदासीं उहो ॾींहुं सचो आहे लियुबय्यिन लहुम अलज़ी यख़्तलिफ़ून फ़ीह ताकि ज़ाहिर ते उन्हनि जे लाइ जेके इख़्तिलाफ़ कंदा इन में वलियअलम अलज़ीन कफ़रू अन्नहुम कानू काज़िबीन ताकि ख़बर पवे काफ़िरनि खे त उहे जेके इन जंहिं शइ जो इनकार कंदा हुआ इहे पंहिंजी ॻाल्हि में कूड़ा इन्नमा क़ौलुना लिशैइन अल्लाह पाक पंहिंजी कुवत ज़ाहिर फरमाई रब जी ताक़त ऐं कुवत छा आहे जॾहिं असां कंहिं बि शइ जो इरादो कंदा आहियूं सिर्फ़ु चवण जी देरि हूंदी आहे कुन फयकुन थियो त पोइ उहा शइ थी पवंदी आहे बल्कि उलमा फरमाइनि था इहो कुन बि इंसान खे सम्झाइण जे लाइ इस्तेमालु कयो वियो वरना अल्लाह खे हिन कुन जे चवण जी बि ज़रूरत न आहे इहो कुन माना हिकिड़ी अदना में अदना शइ आहे इन मां हिकिड़ो मिसाल ॾिनो वियो हेॾा ज़मीन हुजे हेॾा आसमान हुजे चाहे पूरी काइनात जो पैदा करणु हुजे या का शयूं पैदा करणु हुजनि फ़रिश्ता या इंसान पैदा करणा हुजनि गर्ज़ जन्नतूं जहन्नम जेका शइ पैदा करणी हुजे अल्लाह जे साम्हूं इन कुन चवण जी देरि आहे रब जॾहिं इरादो कंदो आहे त उहा शइ थी पवंदी आहे पोइ अल्लाह जे मथां इन शइ जो माण्हू शक करे छो त अल्लाह मरण खां बाद में ॿीहर कीअं उथारींदो अल्लाह पाक कंदो आहे अल्लाह सां असांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।